श्रीमद् भागवत गीता ॿियो अध्याय सांख्य योग। संजय चयो, अखियुनि भरियल ऐं परेशान अर्जुन खे ॾिसी श्री कृष्ण चयो, हे अर्जुन, हिन ॾुखे वक़्त में तुंहिंजे दिलि में ही मोह किथां उत्पन्न थी वियो आहे? न त इहो भावुक पुरुषनि वारा व्यवहार में आंदो वियो आहे, न सुर्ग ॾियण न इज़त ॾियण वारो ॿुधायो वियो आहे। हे अर्जुन, दुश्मननि जो विनाश करण वारा, तूं उथ, नामर्दीअ खे त्याग, जंग कर, दिल जी कमज़ोरी खे त्यागे जंग कर। अर्जुन चयो, हे मधुसूदन, मां द्रोणाचार्य भीष्म ते तीर कीअं हलाईंदुसि? इहे ॿई पूजनीय आहिनि, मां उन्हनि सां जंग कीअं कंदुसि? अहिड़नि गुरुजननि खे जेके पूजनीय आहिनि उन्हनि खे न मारणु चाहींदुसि मां। इन्हीअ खां त भिख्या घुरी अन्न खाईंदुसि मां, छो त गुरुजननि खे मारे रत मिलियली भोग भोगींदुसि मां। छा सुठो आहे जंग करण या न करण असां नथा ॼाणूं। इहो बि नथा ॼाणूं कि असां खटंदासीं या हू खटंदा। धृतराष्ट्र जे पुटनि खे मारे असां जीअण नथा चाहियूं। कायरता जे करे मुंहिंजो जातीय शूरवीरता जो गुण ख़तम थी वियो आहे। मूंखे सम्झ में नथो अचे कि मां पंहिंजो कर्तव्य कर्म कयां या न कयां। हे मधुसूदन, मां तव्हांजी शरण में आहियां, तव्हांजो शिष्य आहियां। तव्हां मूंखे सोचे करे ॿुधायो कि मूंखे छा करणु खपे। मुंहिंजे दुख खे ख़तम करण वारो कोई बि तरीक़ो मूंखे सम्झ में नथो अचे, जेको इंद्रियुनि खे सुकाइण वारे दुख खां मूंखे मुक्ति ॾेई सघे। मूंखे सुर्ग जो राज बि तरीक़ो नथो लॻे, न ई धन धान्य सां भरपूर कोई बि राज धरतीअ ते मूंखे उन जो उपाय लॻे थो। संजय चयो, हे राजन, निंड खे जीतण वारे अर्जुन इंद्रियुनि जे स्वामी श्री कृष्ण खे चयो, हे गोविंद, हिन जंग में कुझु बि सुठो थींदो मूंखे नज़र नथो अचे। हे गोविंद, मां हीअ जंग न कंदुसि। इहो चई अर्जुन चुप थी वियो। हे भरतवंशी धृतराष्ट्र, श्री कृष्ण ॾुखायल अर्जुन खे चयो, हे अर्जुन, जिन जो दुख न करणु खपे उन्हनि जो तूं दुख करे रहियो आहीं। मोह जे करे तूं पंडित जहिड़ियूं ॻाल्हियूं करे आहियूं, पर पंडित बि दुख न कंदा आहिनि उन्हनि जो जेके हलिया विया आहिनि, न उन्हनि जो ई दुख कंदा आहिनि जे न विया आहिनि। न कंहिं काल में तूं न हुए, न मां न हुयसि, न ई ही राजा कोन हुया, न अॻिते ई कोन हूंदा। जीअं शरीर बालपण खां जवानीअ में वञे थो ऐं जवानीअ खां बुढ़ापे में, तीअं ई आत्मा हिकु शरीर जी मृत्यु ते ॿिए शरीर में हली वेंदी आहे ऐं अहिड़े बदिलाव ते धीरजवान पुरुष दुख न कंदा आहिनि। हे कुंती पुत्र, कर्मेंद्रिय सुख ऐं दुख थोरे वक़्त जे लाइ हूंदो आहे, इहो हमेशह न रहंदो आहे। हे अर्जुन, अहिड़े दुख ऐं सुख खे सवलाईअ सां सहन करणु तुंहिंजे लाइ सुठो थींदो आहे। हे पुरुष श्रेष्ठ, जेको धीरजवान कर्म इंद्रियुनि जे असर सां मुतासिर न थींदो आहे ऐं जेको ॿाहिरी विषयनि जे असर सां बि मुतासिर न थींदो आहे ऐं अहिड़ो धीरजवान पुरुष हर हाल में हिकु जहिड़ो रहंदो आहे, उहो ई मोक्ष जो अधिकारी थींदो आहे। तत्वदर्शियुनि इहो नतीजो कढियो आहे त अस्त वस्तुअ जी काई हस्ती न थींदी आहे ऐं सत वस्तु में काई तब्दीली न थींदी आहे। तत्वदर्शी मतिलब के जेके मनन चिंतन कंदा आहिनि ऐं अस्त मीन्स कूड़, जंहिं बि शइ में काई बदलाव थिए थो उहो अस्त आहे त शरीर बदिलिजे थो
तंहिंजे करे शरीर खे अस्त कढियो वियो आहे ऐं आत्मा में कंहिं बि क़िस्म जो बदिलाव नथो थिए। तंहिंजे करे आत्मा खे सत चवंदा आहिनि, सत कढियो वियो आहे। आत्मा जेका शरीरनि में आहे उन्हीअ खे नास रहित सम्झ, उन्हीअ खे अविनाशी सम्झ। आत्मा खे कोई भी मारे नथो सघे। आत्मा हमेशह रहंदी आहे। आत्मा अविनाशी आहे, जहिड़ी आहे तहिड़ी ई रहिजी वेंदी। तूं जंग कर, शरीरनि जी मिटी ई मिटीअ में मिली वेंदी। आत्मा मरी नथी सघे, आत्मा खे कोई मारे नथो सघे। अज्ञानी आहे उहो जेको आत्मा जो इहो गुण सम्झी नथो सघे। हे पार्थ, आत्मा न पैदा थिए थी, न आत्मा कॾहिं मरे थी। आत्मा हुई, आत्मा अॼु बि आहे, आत्मा हमेशह ई रहंदी। शरीर जे नास थियण ते शरीर जो नाश थिए थो, आत्मा मरे नथी। आत्मा शरीर में उहा बंद शक्ति आहे जेका मरी नथी सघे। हे पार्थ, जेको आत्मा खे अविनाशी, अजन्मो, अणज़ाहिर ॼाणे थो, उहो कीअं कंहिंखे माराए सघे थो ऐं कंहिंखे मारे सघे थो। मनुष्य जीअं पुराणनि कपिड़नि जो त्याग करे नवां कपिड़ा धारण कंदो आहे, तीअं ई आत्मा पुराणे शरीर जो त्याग करे नओं शरीर धारण कंदी आहे। हवा हिन खे सुकाए नथी सघे, कोई हिन खे भञी नथो सघे, हिन खे साड़े नथो सघे, हिन खे आलो करे नथो सघिजे। अमर अविनाशी आत्मा खे कोई हथियार वढे नथो सघे, बाहि हिन खे ॿारे नथी सघे ऐं पाणी हिन खे आलो करे नथो सघे। न हिन जो आदि आहे, न अंत आहे, हिन जो नास थी नथो सघे। आत्मा कल्पना खां ॿाहिरि आहे, जंहिंमें बदिलाव थी नथो सघे। जे तूं ईअं मञी त बि तुंहिंजो शोक करणु ठीकु थी नथो सघे। जे तूं इहो मञी त आत्मा वरी वरी जनम वठे थी ऐं मरे थी त बि हिन तरीक़े तूं शोक करण जे क़ाबिल न आहीं। जनम थियो आहे जंहिंजो, मृत्युअ खां पोइ वरी जनम थींदो उन्हीअ जो। जेको इहो लाज़मी आहे, उन्हीअ जे लाइ बि शोक करणु ठीकु न आहे। न जनम खां पहिरीं न मृत्युअ खां पोइ कोई नज़र ईंदो आहे। जनम ऐं मृत्युअ जे विच में ई नज़र ईंदो आहे। सिर्फ़ विच में ई ॾिसी सघिबो आहे, जंहिंखे ॾुख करण लाइक़ु न सम्झ तूं उन्हीअ खे। विरलो ई हिन आत्मा जो इहो रूप ॼाणंदो आहे ऐं विरलो ई आहे जेको इहो रूप आत्मा जो वर्णन कंदो आहे ऐं विरलो ई आहे जेको इहो रूप आत्मा जो ॿुधंदो आहे ऐं विरलो ई आहे जेको ही रूप आत्मा जो ॿुधी करे उन खे सम्झी सघंदो आहे। शरीरनि में जेका आत्मा रहंदी आहे उहा कॾहिं बि मरंदी न आहे। आत्मा कंहिं बि हालत में मारण ते बि मरंदी न आहे। शरीर जे मरण ते रुगो शरीर जो नाश थींदो आहे, आत्मा मरंदी न आहे। इन्हीअ करे प्राणियुनि लाइ तुंहिंजो शोक करणु ठीकु न आहे। अर्जुन, पंहिंजे धर्म जो सोचे बि तोखे डपु करणु न खपे, छो त धर्म युक्त जंग क्षत्रिय जे लाइ कल्याणकारी थींदी आहे। हे पार्थ, अहिड़ी जंग क्षत्रिय लाइ दरवाज़ो सुर्ग जो खोलींदी आहे ऐं अहिड़ी जंग क़िस्मत वारे खे ई मिलंदी आहे। जे हीअ धर्म सां गॾियल जंग तूं करणु न चाहींदे त समाज सेवा जो क्षत्रिय धर्म जो त्याग करे तूं पाप ई प्राप्त कंदे। जंग छॾे वञण ते तो ते कायरता जो कलंक लॻी वेंदो ऐं जेका बेइज़ती तुंहिंजी थींदी उहा मौत खां बि वधीक दुखदाई हूंदी। तुंहिंजे लाइ सहणु आसान न हूंदो। तूं बंधु प्रेम जे करे जंग छॾे
वञण वारो न मञियो वेंदे। योद्धाउनि जी नज़रुनि में तूं कायरता जे करे डप करे छलियल मञियो वेंदे। उन्हनि खां ऐतराज़ करण वारनि शब्दनि सां बदनाम कयो वेंदे। तूं उहा बेइज़ती ऐं निंदा सही न सघंदे। यादि रख कि जंग खटी वेंदे त राज जा सुख भोॻींदे, जे हाराए वेंदे त सुर्ग प्राप्त कंदे। इन्हीअ करे क्षत्रिय धर्म खां मुंहुं न मोड़, उथी बीह ऐं जंग कर। सुख दुख, जय पराजय, हार जीत, नफ़े नुक़सान जो वीचार छॾे ॾे। मुक़रर कर्म मतिलब कि जेको कर्म तोखे करणु खपे, युद्ध करे पाण खे पाप खां परे कर। अञा ताईं मां तोखे आत्मा जो ज्ञान ॾिनो आहे। हे पार्थ, हाणे तूं मूंखां निष्काम कर्म जो ज्ञान ग्रहण कर। जे निष्काम कर्म ज्ञान खे पंहिंजे जीवन जीअण जो उसूल ठाहे सघंदे त कर्म बंधननि खां पाण खे मुक्त करे सघंदे। हे अर्जुन, निष्काम कर्म कयल जो कॾहिं बि नास न थींदो आहे, उहो कॾहिं बि ख़तम न थींदो आहे। ऐं निष्काम कर्म योग ते हलण सां जनम ऐं मृत्यु जो डपु बि दूर थींदो आहे। मतिलब त इहो आहे कि जे असां निष्काम भावना सां कमु कयूं था त मन में हिकिड़ो वीचार रहंदो कि पंहिंजो कर्म कयूं था, काई लालसा न आहे, ऐं उन्हीअ जे करे चाहे जियूं या मरूं उन में को फ़र्क़ु न पवंदो। निष्काम कर्म योग में करण वारी बुद्धि हिकु हूंदी आहे। अज्ञानी पुरुषनि जी बुद्धि अलॻि अलॻि अनेक शाखाउनि वारी हूंदी आहे। हे अर्जुन, जेके अज्ञानी पुरुष आहिनि उहे फल प्राप्तिअ में प्रीत रखंदा आहिनि, स्वर्ग खे सभिनी खां श्रेष्ठ मञींदा आहिनि, उन्हीअ खां मथे कुझु आहे उहो न मञींदा आहिनि। ख़ुशी ऐं वॾे जीवन इहो उन्हनि खे सभु कुझु लॻंदो आहे, उन्हीअ खां मथे कुझु न आहे इहो उहे सोचींदा आहिनि। ऐं वेदनि में वॾे जीवन जी प्राप्तिअ जे लाइ जेके बि तरीक़ा ॾिना विया आहिनि, पाज पूछा वग़ैरह वग़ैरह, उहे सभु उहे कंदा आहिनि। अविवेकी पुरुष पंहिंजी बुद्धीअ खे हिकु हंधि रखी न सघंदा आहिनि। जॾहिं हू समाधीअ में बि वेहंदा आहिनि तॾहिं बि बुद्धीअ खे हिकु हंधि रखी न सघंदा आहिनि। मतिलब त अविवेकी पंहिंजे वीचारनि खे पंहिंजे हिसाब ते में रखी न सघंदा आहिनि, माइंड खे कंट्रोल करे न सघंदा आहिनि। वेदनि में भौतिक, सात्विक, राजसिक ऐं तामसिक गुणनि जो वर्णन आहे। इन्हनि गुणनि सां हर कंहिंजो जीवन प्रभावित थींदो आहे। हर कंहिंजे जीवन में इन्हनि गुणनि जो असरु थींदो आहे। हे पार्थ, तूं पाण खे इन्हनि गुणनि जे असर खां मथे उथार, ताकि इन्हनि गुणनि जो असर तुंहिंजे जीवन ते न थिए ऐं उन्हीअ सां तूं पाण खे चिंताउनि खां मुक्त करे सघंदे। जीअं पाणीअ जो नंढे में नंढो चश्मो या तलाव ओतिरो ई उपयोगी हूंदो आहे जेतिरो समुंड या नदी ऐं नाले जो पाणी। ऐं वॾे चश्मे जे मिलण ते नंढे चश्मे जी अहमियत घटिजी वेंदी आहे। इन्ही तरीक़े सां ब्रह्मानंद जी प्राप्ति ते वेदनि जी बि ज़रूरत घटिजी वेंदी आहे। मतिलब त इहो आहे कि ब्रह्म आनंद सभिनी खां ऊचो आनंद आहे। जीअं पुठियां चयो आहे कि वेदनि में वॾे जीवन जीअण जे लाइ तरीक़ा ॾिनल आहिनि, त ब्रह्मानंद जी जॾहिं प्राप्ति थिए थी त वेदनि में वॾे जीवन जीअण जे तरीक़नि जी बि ज़रूरत नथी रहे। हे अर्जुन, तोखे अधिकार आहे पंहिंजे मुक़ररु कर्म करण जो, पर तोखे अधिकार न आहे पंहिंजे कर्म जे फल खे मुक़ररु करण जो। इन्हीअ करे पाण खे न सम्झ कारण पंहिंजे कर्म फल जो, ऐं कॾहिं बि मुक़ररु कर्म करण खां मुंहुं न मोड़। मतिलबु इहो आहे कि जेको बि कर्म असां कयूं था उन्हीअ जो जेको फल आहे
उहो मुक़ररु करणु ईश्वर जे हथ में आहे, भॻवानु कृष्ण जे हथ में आहे, पंहिंजे हथ में न आहे। त जेकी बि असां सां जीवन में घटिजे थो, ग़लति बि थिए थो, ऐं उहो असां जनरली सोचींदा आहियूं की मां ईअं कयो तंहिंजे करे ईअं थियो आहे। त भॻवानु कृष्ण चवनि था ईअं न सोचो, छाकाणि त कर्म जो फल मुक़ररु करणु भॻवानु कृष्ण जे हथ आहे, असांजे हथ में न आहे। पर पंहिंजो कर्तव्य कर्म करणु असांजो फर्ज़ु आहे, उन खां मुंहुं न मोड़णो आहे। हे अर्जुन, कर्म फल जी इच्छा छॾे पंहिंजो कर्म कर, सफलता ऐं असफलता में हिकु जहिड़ो रही करे पंहिंजो कर्म कर। हे अर्जुन, निष्काम कर्म करण खां कोई बि कर्म अति तुच्छ आहे। लगाव त्यागे समान बुद्धीअ वारो ठही करे तूं हर को कर्म कर। मतलब इहो आहे समान बुद्धि मीन्स हिकु जहिड़ो ठही करे रहणु, असफलता सफलता में हिकु जहिड़ो रही करे कर्म कर। समान बुद्धीअ वारो पाप ऐं पुण्य ॿिन्ही जो त्याग कंदो आहे। समान बुद्धि रूप योग में कयल कर्म ही चतुरता जो मार्ग आहे। हे अर्जुन, तूं समान बुद्धीअ वारो ठहण जी कोशिश कर ऐं सदाई निष्काम कर्म करण जी कोशिश कर। मतलब के हिकु जहिड़ी बुद्धि हुजे, माण्हू विचलित न थिए, सफलता में असफलता में, दुख में सुख में, समान बुद्धि हिकु जहिड़ी रहे ऐं निष्काम कर्म कर, कामना न रख कंहिं बि कर्म फल जी। समान बुद्धीअ वारो जेको कर्म फल जो त्याग कंदो आहे, उहो जनम मरण खां मुक्त थी परम पद प्राप्त कंदो आहे। हे अर्जुन, जॾहिं तूं बुद्धीअ सां मोह रूपी चिकण खे पार करे सघंदे, तॾहिं ई ॿुधण लाइक़ु ॿुधल वैराग खे प्राप्त करे सघंदे। मतलब इहो आहे कि जेको मोह आहे उहो चिकण जीअं आहे, उहो असांखे पकड़े पाण वटि रखंदो आहे। जॾहिं ॿुद्धीअ सां मोह खे असां क्रॉस करे वठंदासीं, तॾहिं ई जेको वैराग जे बारे में असां ॿुधो आहे उहो हासिल करे सघंदासीं। हे अर्जुन, अनेकों विचार ॿुधी तुंहिंजी ॿुद्धि मुंझियल आहे। जॾहिं परमात्मा जे स्वरूप में तुंहिंजी ॿुद्धि स्थिर थी वेंदी, तॾहिं तूं हिन ज्ञान सां सही तरीक़े सां सम्झी सघंदे ऐं समान बुद्धि रूप योग खे सम्झी हासिल कंदे। अर्जुन पुछो, हे केशव, समाधीअ में स्थिर थियल समान बुद्धीअ वारे जा लक्षण छा हूंदा आहिनि? तव्हां मूंखे विस्तार सां ॿुधायो। हू कीअं ॻाल्हाईंदो आहे, कीअं वेहंदो आहे, मूंखे सम्झायो। श्री कृष्ण चयो, हे अर्जुन, जॾहिं मनुष्य मन में उथंदड़ सभिनी कामनाउनि जो त्याग कंदो आहे, तॾहिं ई हू आत्मा में संतुष्ट थी स्थिर बुद्धि हासिल कंदो आहे। जेको मनुष्य दुख में कॾहिं बि व्याकुल न थींदो आहे ऐं कंहिं बि सुख जी कामना न कंदो आहे, डप मोह ऐं क्रोध न कंदो आहे, अहिड़ो मनुष्य ई स्थिर बुद्धीअ वारो मुनि चवाईंदो आहे। जेको कर्तव्य कर्म कंदे शुभ अशुभ में मोहित न थींदो आहे, मन चाहियल वस्तुअ मिलण ते बि ख़ुशि न थींदो आहे ऐं अण वणंदड़ हालतुनि में बि कंहिं बि क़िस्म जो वेर न रखंदो आहे, हर वक़्तु हर हाल में हिकु जहिड़ो रही करे कर्म कंदो आहे, ओहिड़ो मनुष्य ई स्थिर बुद्धीअ वारो हूंदो आहे। जीअं कछू जानवर खे ॾिसी अंग समेटे वठंदो आहे, तीअं ई जेको पंहिंजे इंद्रियुनि खे मन जे वस में रखंदो आहे ऐं इंद्रियुनि खे विषयनि में घुमण न ॾींदो आहे, तॾहिं ई हू पंहिंजे बुद्धीअ खे स्थिर रखी सघंदो आहे।
जेको मनुष्य इंद्रियुनि द्वारा विषय ग्रहण न कंदो आहे, अहिड़ो मनुष्य पंहिंजनि विषयनि खे त ख़तमु करे वठंदो आहे, तंहिंसां गॾु ई विषयनि में आसक्ति बि ख़तमु करे वठंदो आहे। अहिड़ो मनुष्य ई स्थिर बुद्धीअ वारो हूंदो आहे। परमात्मा जो साक्षात्कार करे आसक्ति ख़तमु करे वठंदो आहे। इंद्रियूं एतिरियूं ताक़तवर हूंदियूं आहिनि, उहे समझदार मनुष्य खे बि पाण ॾांहुं छिके वठंदियूं आहिनि। विषयनि जो चिंतन करण वारो वासना पूरी करणु चाहींदो आहे, ऐं जॾहिं हुन जी वासना पूरी न थींदी आहे त क्रोधित थी वेंदो आहे। जॾहिं क्रोधित थी वेंदो आहे त हुन जे बुद्धीअ जो विनाश थी वेंदो आहे। जॾहिं हुन जे बुद्धीअ जो विनाश थी वेंदो आहे त हुनखे ग़लति ऐं सहीअ जो अहसासु न थींदो आहे। जॾहिं ग़लति ऐं सहीअ जो अहसासु न थींदो आहे त हू मोह में फासी वेंदो आहे, ऐं जॾहिं मोह में फासी वेंदो आहे त वासनाउनि जे चक्कर में पइजी करे हू नष्ट थी वेंदो आहे। जेको मोह ऐं वेरनि खां मुक्त रहंदो आहे, पंहिंजे मन ऐं इंद्रियुनि खे पंहिंजे वस में करे सघंदो आहे, उहो ई परमात्मा जी कृपा जो पात्र बणंदो आहे। अहिड़ो मनुष्य हू जॾहिं परमात्मा जी कृपा प्राप्त करे वठंदो आहे, तॾहिं हुन जे सभिनी दुखनि जो अंत थी वेंदो आहे, ऐं हू प्रसन्नचित थी करे परमात्मा में मन लॻाईंदो आहे, ऐं हुन जी बुद्धि परमात्मा में स्थिर थी वेंदी आहे। जंहिंजो मन ऐं इंद्रियूं वस में न आहिनि, उन जी बुद्धि स्थिर न थींदी आहे, ऐं जंहिंजी बुद्धि स्थिर न थींदी आहे, उनखे मन में शांती न मिलंदी आहे। ऐं जॾहिं कंहिंखे मन में शांती न मिलंदी आहे त उहो सुखी कीअं थी सघंदो आहे। जीअं ॿेड़ीअ खे हवा पंहिंजी ताक़त सां पाण ॾांहुं छिके वठंदी आहे, तीअं ई जंहिंजी बुद्धि स्थिर न हूंदी आहे, उन्हीअ खे उन जूं इंद्रियूं पंहिंजो पाण ॾांहुं छिके वठंदियूं आहिनि। हे अर्जुन, जंहिं मनुष्य जी हर का इंद्री हुन जे वस में हूंदी आहे, उहो मनुष्य कर्तव्य कर्म कंदे रहंदे बि बुद्धीअ खे स्थिर रखी सघंदो आहे। जेको वक़्तु सभिनी मनुष्यनि जे लाइ जाॻण जो वक़्तु हूंदो आहे, उहो वक़्तु समान बुद्धीअ में स्थित मुनीअ जे लाइ राति समान हूंदो आहे। ऐं जेको वक़्तु सभिनी मनुष्यनि जे लाइ जाॻण जो वक़्तु हूंदो आहे, उहो वक़्तु समान बुद्धीअ में स्थित मुनीअ जे लाइ राति समान हूंदो आहे। अहिड़ो मनुष्य सुख खे आत्मा लाइ राति समान मञींदो आहे, ऐं सुखनि खां दूरी आत्मा जे लाइ सुठो ॾींहुं मञींदो आहे। जीअं नदियुनि जे पाणीअ मिलण ते अचल समुंड चलायमान न थींदो आहे, तीअं ई स्थिर बुद्धीअ वारो मनुष्य भोग भोगींदे बि विकारनि सां ख़राब न थींदो आहे। जेको मनुष्य सभिनी कामनाउनि जो त्याग करे ममता ऐं अहंकार खां परे हूंदो आहे, अहिड़ो मनुष्य ई वास्तविक शांती प्राप्त करे सघंदो आहे। हे अर्जुन, हिन स्थितीअ में आहे जेको ब्रह्म खे प्राप्त हूंदो आहे उहो, ऐं जेको हिन स्थितीअ में आहे उहो मोहित न थियण वारो योगी हूंदो आहे। अंत काल में बि जेको हिन स्थितीअ में स्थिर रहंदो आहे, उहो ई ब्रह्म आनंद खे प्राप्त कंदो आहे। ओम तत्सत। अहिड़ी तरह श्रीमद भगवद गीता रूप उपनिषद ब्रह्म विद्या हेठि श्री कृष्ण अर्जुन संवाद जो ॿियो अध्याय सांख्य योग नाले वारो पूरो थियो।